चाचा चकू मूं ॿुधो आहे त ॾेतू वारे पुट शमूअ खे लठिन जा सीपट ॾेई पुठनि ते रेल जी पटड़ी ठाहे छॾी अथई। ऐं ख़बर पई आहे त शमू मार खां वधीक तुंहिंजे ॾंदनि जे डप खां बुखारजी पियो आहे, ॼण तो साह थो वञेसि। हिकु त तुंहिंजा ॾंद इहे आहिनि जीअं घाटी वारी मिशन, सॼो ॾींहुं ॻोठ जे ॿारनि खे वती थो डिॼारी। ख़्यालु कर हिकिड़ो पेर केले जे छिलके ते अथई ऐं ॿियो वरी क़बर में। हेॾो ज़ुल्म न कर चाचा चकू। हाणे अब्बा जीवण नेतू वारो छोरो वरी कहिड़ो चङो मुड़सो आहे। कल रस्ते तां वञा पियो घरा जो सीधो वठण, नेतू वारो छोरो टायरा ढोणाईंदे सीधो अची मुंहिंजे टुंगुनि में हयसि। ऐं बुलाठी पाईंदे सीधो वञी अॾ में किरियसि। पोइ अॾ मां उथी सीधो थी करे छोरे खे अहिड़ियूं लठियूं हुयमि जो अञा ताईं पियो कूं करे। चाचा चकू हाणे मूं ॿुधो आहे त शमू वारो पियो ॾेतू बेलचा खणी तोखे सॼे ॻोठ में ॻोल्हींदो वञे ऐं ॻोठ वारनि खे दाहूं पियो ॾे त ॾिसो चाचे चकू मुंहिंजे पुट खे कीअं लठियूं हयूं आहिनि। ईअं त केरु गधा खे बि न मारींदो आहे। हाणे रुॻो मिले त कोन छॾींदोमांसि। बस पुट चिबड़ तोखे हाणे छा ॿुधायां, अॼु जे ॿारनि में वॾनि लाइ त को अदब ई कोन्हे। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त वॾनि जो दड़को ॿुधी असांजो त साह सुकी वेंदो हो। पर अॼु जा नौजवान बद अख़लाक थी पिया आहिनि, नथा ॾिसनि त को पोड़ो पको आहे, को अचे मथे वारो आहे। हिननि खे बसि रुॻो पंहिंजो मस्तियूं लॻियूं पियूं आहिनि। वरी जेकॾहिं कुझु चवनि था त उन्हनि जा वॾा बि तो असांजे ख़िलाफ़ कौड़ो वठनि। बसि अब्बा मौला को हिदायत ॾे अॼु जे नौजवाननि खे। चाचा चकू बिल्कुलु सही थो चवीं। अॼु जे वालिदिन खे घुरिजे त पंहिंजे ॿारनि खे वॾनि जो अदब करणु सेखारीनि। जेकॾहिं वालिद उन्हनि जे पारां नंढा खणी माण्हुनि सां वता विढ़ंदा त सुभाणे उन्हनि जा ॿार वॾा थी करे पंहिंजे वालिदिन जी बेइज़ती कंदा।